अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरन सिरा पांद में हमेशा जहाँ तव्हांजी ख़िदमत में अॼु नओं मौज़ू खणी हाज़िर थियो आहियां। मुंहिंजो अॼु जो मौज़ू आहे मोहबत। साईं, मुंहिंजा मोहबत जे आगोश में आयल वजूद ख़ुशि नसीब त हूंदा ई आहिनि, छो त मोहबत जी सेज हर कंहिंखे नसीब नाहे थींदी। पर मोहबत जे अड़ांगे पेचरे ते हलंदड़ खे पंहिंजी मंज़िल जी का बि ख़बर न हूंदी आहे। हू त प्यार जी राह ते सिधे मोह सवाइ हेॾे होॾे निहारण जे हलंदो रहंदो आहे। पंहिंजी मोहबत खे माणण जो एॾो त फ़िक्र हूंदो अथसि जो जुदाई जा अज़ियतनाक ॾींहं बि ईअं गुज़री वेंदासि जो खेसि का ख़बर ई न पवंदी आहे। जेकॾहिं दिलि उदास हूंदी त भला रूह खे राहत कीअं महसूसु थींदी? एहसासनि जज़्बनि में शौखी भला कीअं रहंदी? एहसासनि जज़्बनि खे सुइसत करे छॾींदी आहे। अहिड़ी कैफ़ियत में एहसास मलमल जे कपिड़े जा निपुड़जी पवंदा आहिनि, पोइ बे इख़्तियार भरिजी वेंदियूं आहिनि लुड़कनि सां अखियूं, ऐं नेण कटोरा पवंदा आहिनि उथली। किरियल लुड़क गिल ते सुकाए छॾियासीं, किरियल लुड़क गिल ते सुकाए छॾियासीं, दिलि जा अरमान दिलि में लिकाए छॾियासीं। न ॾसियो हाल कंहिंखे, न कईसीं हक़ीक़त कंहिंसां, चपनि ते ताला लॻाए छॾियासीं। न मिली का वफ़ा अव्हां जे शहर मां, तॾहिं कदम पंहिंजा हटाए छॾियासीं।